अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम रहीम रूम सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान रहीम बख़्श पवन उर्फ़ रहीम सिंधी। त अॼु असांजे प्रोग्राम में जेको आहे ॻाल्हि ॿोल कई हुई थी आवाम ऐं पुलिस जे विच में पैदा थियल कुझु ग़लति फ़हमियुनि खे दूरि करण लाइ। तंहिं करे असांजे घर मौजूदु आहे पुलिस जो हिकिड़ो सिपाही पीर मोहम्मद साहब, तव्हांखे भलीका चवंदा, ऐं हिकिड़े ॿिए पासे सां मौजूदु आहे आम माण्हू यानी नबी बख़्श ख़ासकरी साहब। साईं भलीका चवंदा तव्हांजे प्रोग्राम में। त असांजे प्रोग्राम में पुछा वेंदा पुलिस ऐं आवाम ॿिन्हिनि खां कुझु सुवाल जवाब। त तव्हांजे विच में आख़िर इहो मुआज़रो छा आहे जेको तव्हांजी हमेशह कॾहिं ठहे नथी? साईं नबी बख़्श साहब, थोरो पुलिस वारे सां गॾु वियो। न साईं, मां हिन सां गॾु न वेंदो आहे, माज़रत साईं। ईअं कीअं कोन थो वियो? आउं सोचियां थो बिगड़ी ॻाल्हि वॾी। अच्छा, कहिड़ी वजह आहे जेको तव्हां हिन सां गॾु नथा वियो? साईं उहो इन ई करे त सुभाणे मां जेको आहे जेल जे सलाखुनि में हुजां, ऐं साईं जेको आहे इहो थाणे ते कुर्सी ते वेठो हुजे, इन करे मां थोरो पासो ई सही आहे। न साईं, अहिड़ी का ॻाल्हि ई करे यार, असां त हर वक़्तु हर घड़ी असां आराम सां ई गॾु ॿुधायो यार। पर असां इहो चाहियूं था त पुलिस असां सां गॾु न, बल्कि हमेशह ॾोहारियुनि खे झलण में, ज़ालिमनि खे झलण में, उन्हनि खे झलण में मसरूफ़ हुजे। असां सां गॾु हुजण जी तव्हां हिकिड़ो ज़रूरत आहे ॿुधायूं। असांखे एतिरो टाइम ई नथो मिले यार, जो असांखे टाइम आहे ॿिया कमकार कोन्हनि जो असां ख़ाली जेको ॾोहारियुनि खे ऐं मुजरिमनि खे पकड़ंदा पिया वठूं यार। हिकिड़ी ॻाल्हि भई केरु आहे रियनि खे यार? साईं पीरमल साहब, तव्हांखां सवाल इहो आहे त तव्हां ॾोहनि जी घटाई लाइ सभिनी खां पहिरीं ग़रीब जो ग़रीबान छो झलंदा आहियो? साईं इहा ई त असल ॻाल्हि आहे बाबा, ताकी चोर मुजरिम हिननि मां मैसेज हासिलु करनि त असां ग़रीब गुरबे हारी नारी खे कोन था छॾियूं, त तव्हां वरी कहिड़ी शइ असां लाइ? सही आहे दादा? अच्छा, पोइ तव्हां ॾोहारियुनि खे पकड़ियो न बाबा, तव्हां जेको आहे ग़रीबनि हारियुनि मिसकिननि उन्हनि तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो तव्हां उन्हनि खे झलियो था? साईं तव्हां हिनखे सम्झायो था या मां हिनखे थाणे ते वठी पोइ थोरो सुठे तरीक़े सां सम्झायो? मूंखे ख़बर आहे कीअं हिनखे सम्झायो आहे। साईं पीरमल साहब, तव्हांखां ॿियो सुवाल इहो आहे त तव्हां अणकयल ॾोह उहे वरी कीअं बसराईंदा आहियो? वेरी वेरी नाइस क्वेश्चन, वेरी वेरी नाइस, अमेजिंग। तमामु वेरी सिंपल आहे साईं इहो। तव्हां सिर्फ़ु हिकु राति लाइ ई हमरा मूंखे ॾियो, तव्हां मां वाइदो आहे त हीअ अहिड़ा ॾोह कंदो, अहिड़ा ॾोह ही ज़ाहिर ॿुधाईंदो जेके हिन त छा जे वॾनि में कॾहिं कोन कया हूंदा। अहिड़ी वेरी वेरी सिंपल। साईं तव्हांखां वरी हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त तव्हांजी जेको आहे पुलिस स्टेशन जी दीवारुनि ते ऐं अक्सर मोबाइलनि ते लिखियलु हूंदो आहे त पुलिस तव्हां सां हमेशह गॾो गॾु। इन जो वरी छा मक़सदु आहे? इहे ई त ॻाल्हि आहे न, इहे ई त असल ॻाल्हि आहे बाबा। हाणे अगरि चोर पढ़े थो त हू सम्झे थो पुलिस असां सां गॾु आहे, ज़ालिम पढ़े थो सम्झे थो पुलिस असां सां गॾु आहे, को बि ॾोहारी पढ़े थो पुलिस असां सां गॾु आहे, त हुननि हिकिड़ो डपु आहे। हा बिल्कुलु, हिनखे तव्हां छॾियो, हिनजी सबर रख पुटु, तूं ॿाहिरि त मुंहिंजी हद जो ईं तूं त यार। हा इहा बिल्कुलु अहिड़ी ॻाल्हि न आहे। तव्हां हींअर बि ॾिसी सघो था, हर वक़्तु माना असां हींअर बि आवाम सां ई गॾु आहियूं। असां को हींअर मीरनि पीरनि न ठहे जेको थोरी थियूं आवाम। दिस इज़ फासिलो, तव्हां ॾिसी सघो था केतिरो माना असीं आहे। पीरमल साहब, तव्हां जेको आहे लफ़्ज़ आवाम जी थोरी तशरीह सां करे ॿुधायो असांजे व्यूअर्स खे, त आवाम जी माना असल छा आहे? आवाम जी तशरीह तव्हांखे मां थो करे ॾियां, हिनखे छॾियो तव्हां। आवाम पुलिस वारनि लाइ आवाम माना ग़रीब आरी नारी मिसकिन मज़लूम माण्हू आवाम आहे। बाक़ी ऑफिसर तबिको थी वियो, मिनिस्टर थी विया, चोर थी विया, वॾेरा थी विया, जागीरदार थी विया, उहो हिननि जी नज़र में आवाम न आहे। कीअं साईं पीरमल साहब सही पियो चए? साईं ही बिल्कुलु बिल्कुलु ही राइट पियो चए, ईअं ई आहे। अञा हिनखे थोरो सम्झाईंदुसि, थोरो मूंखे ॾियो ख़ाली बस तव्हां। हा साईं पीरमल साहब, तव्हांखे हिकिड़ो ॿियो सुवालु इहो आहे त पैसे पाई में आवाम आसान आहे या अमीर माण्हू? न साईं, आवाम ॾाढो सुस्तु आहे। हिकिड़ो त इहो त ॾोह कोन पासे, ॿियो ॾियण वठण में त सफ़ाई सुस्तु आहे। ऐं अगरि के चोर या को वॾेरो आहे त उहो मानी बि खाराए ऐं गॾु ख़र्चो पाणी साईं माना सम्झा। नाज़रीन, इहो जो प्रोग्राम ऐं वीडियो जे आख़िरी में जेको आहे पाण पीरमल साहब खां पुछो साईं तव्हां कुझु आवाम जेको मैसेज ॾियणु चाहियो एज़ ए तव्हां जेको आहे सिविल सर्वेंट ऐं हिकिड़ा पुलिस जा सिपाही आहियो जेको 24 कलाक कमु कंदा रहंदा आहियो, भला तव्हां कुझु आवाम खे जेको आहे कुझु मैसेज ॾियो।
वेरी थैंक यू, आई हेट यू, थैंक यू। साईं ॾिसो, मुंहिंजो मैसेज अवाम लाइ इहो आहे त हाणे अवाम को बि ख़ौफ़ न करे बाबा, सम्झी, असां वेठा आहियूं बेफ़िक्र थी करे, खीसनि में पैसा रखो, अचो वञो, तव्हांखे केरु बि रोकण वारो न आहे, सम्झी न, वॾी महिरबानी। ठीकु आहे साईं, वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं जेको आहे आम माण्हू नईं बख़्श साहिबु, तव्हां कुझु आवाम खे पंहिंजो मैसेज ॾियो। साईं वॾी महिरबानी। साईं मुंहिंजो इहो चवणु आहे त हिन जी ॻाल्हि ते को बि एतबार न कयो, न त आवाम जे खीसनि में छा पर वरनि में जेका पैसा हूंदा उहे बि गजा हूंदा। वॾी महिरबानी। नाज़रीन, इहो अॼु प्रोग्राम उहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो त वीडियो खे लाइक, कमेंट ऐं शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़, टेक केयर, बाय बाय।